अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 22 जनवरी ऐं सुरण टाइम छा थियो अच्छा 10:30 थियण वारा आहिनि। हा खीर वारो आयो आहे। तक़रीबन 10:30 थियण वारा आहिनि ऐं मां सुबुह सां जेको सिलाई कई आहे ऐं फाइनली मां मशीन खे ढकु ॾेई छॾिया छो त अॼु ईंदा मुंहिंजा महिमान ऐं मूंखे ज़ाहिर एॾा ॾींहं टाइम कोन मिलंदो सिलाईअ जो। ऐं हिन महिल मां कहिड़ी सिलाई कई सुबुह सां, हे सुराण जा रवा हुया छो त असां मार्केट त कोन था वञूं जो हिनखे मां पीको कराए ॾियां, इन करे हिननि सभिनी रवनि जूं मां वेही हिन महिल किनारियूं वरायूं आहिनि। सो इहे हाणे वेड़बा इहे रखंदी पंहिंजा कपिड़ा ऐं मां हलां थी किचन में छो त इलाही सारो कमु करिणो आहे। ऐं ॿियो बि तव्हांखे कुझु ॾेखारियां। हिन टेबल जा फाइनली अॼु मां पावा हणी छॾिया त मुंहिंजी नंढड़ी क्यूट टेबल रेडी आहे। हिनखे बि मथे मां किथे न किथे डेकोरेट करे थी अचां। ऐं कल्ह खां जेके तूफ़ान जेका असां सफ़ाइयूं सुथरायूं चमकायूं कयूं से उनजी हीअ हालति ॾिसो। हे कल्ह सुबुह जी सॼी सफ़ाई थियल आहे, सॼो घर दर दरियूं बंदि रखिया आहिनि, उन जे बावजूदि हे डस्ट जी हालति ॾिसी सघो था तव्हां हिते। सो बसि इहो हाल आहे। सॼी 2 ॾींहंनि जी महिनत जेका ई कल्ह जे हिकिड़े ॾींहं में ज़ाया थी वई। पर ख़ैर हाणे इहो हमेशह थींदो आहे, जॾहिं सफ़ाई कर चमकाए घर खे त को न को अहिड़ो मसइलो थी वेंदो आहे जो बसि हर शइ बर्बादु। सो हाणे हलूं था किचन में। ज़हरा हली वई कमु करे, उनखां पोइ असां लॻा पिया आहियूं कम ते। ऐं राति जो मां हीअ सुराण गजरियूं कटियूं ऐं मां राति जो हिननि खे अधु कचो पको पचाए छॾियो खीर में। ऐं हिते पिस्ता बादाम सुबुह सां भिॼाया आहिनि, हलवो ठाहींदमि। ऐं लंच में असां ठाहियूं था दाल, छो जो महिमाननि जो जेको वेलो थींदो पहिरियों असांजे घर में उहो थींदो राति जो। असां दाल खे कंदासीं मिस। विदावड़ी सुराण भिॼाई आहे, खीर एक्स्ट्रा वरितो आहे, खीर वारो अची वियो। सो हाणे असां इहे सॼा कम थींदा रहंदा। ऐं हिते सुराण हिते छा थो थिए, हिते भाॼियूं थी कटिजनि। साई थूम कटी अथई, सावा धाणा, दाल जी तयारी ऐं सुराण जी अयाशी साइड में जे कंप्यूटर रखी पंहिंजा जेके बि डिफरेंट चैनल्स या ड्रामा हूंदा अथसि कम जे दौरान उहे बि ॾिसंदी आहे ऐं कमु बि कंदी आहे। ऐं हिते इलाही सारियूं ॿियूं बि सब्जियूं कढियूं अथई। सो कुझु न कुझु इहो असां पंहिंजे लाइ पचाईंदासीं। हाणे सुराण पंहिंजे वीडियो लाइ पचाईंदी ऐं उन खां पोइ जेको आहे अञा ॾाढा सारा कम आहिनि। इहे व्लॉग जी इब्तिदा आहे, इनशाला सॼे ॾींहं में जेको बि थींदो तव्हां सां शेयर कंदा। खीर कढ़ी वियो ऐं हिते पिस्ता बादाम छिले रखिया आहिनि। दाल बि हल्की बाहि ते रखी छॾी आहे त जीअं बॉइल थियणु शुरू थिए। हलवो पचे थो ऐं हिन मां कुझु मां कढंदमि छो त हिनखे मूंखे 2 हिसनि में ठाहिणो आहे, अधु खंड वारो अधु बिना खंड वारो, त जीअं जेके मूंझड़ आहिनि उहे बि कुझु इंजॉय कनि। सो त तंहिंजे करे मां हिनखे जेको अलॻि थी कयां। इहे 2 देॻड़ियूं ऐं हीअ मुंहिंजी ॾोई, इहे मुंहिंजे मिठे जे लाइ आहिनि, स्वीट डिश लाइ। सो त माशाल्लाह छा चवां, हाणे मां फैमिलीअ में इलाही वधी विया आहिनि शुगर पेशेंट, तंहिंजे करे मूंखे इहो 2 तरहनि जो ठाहिणो पवंदो। ठीकु आहे। सो असांजो कम जो सिलसिलो हिते जारी आहे। इहा नंढी टेबल मां हिते रखी आहे, हिन कुर्सियुनि जे भरिसां ॾाढी सुठी थी लॻे। ऐं मथां फ़िलहालु मां हिन जो कुझु बि न रखियो आहे। सुराण कपिड़ा धोता त उन पंहिंजा हिते ई सुकणा विधा आहिनि छो त ॿाहिरि त अञा ताईं हवा जो कुझु न कुझु ज़ोर हली रहियो आहे। ऐं सो हिते साइड ते पिया हूंदा त कंहिंखे डिस्टर्ब बि न कंदा। हेठे वारे हुन में लाउंज में त ज़ाहिर आहे एतिरी स्पेस न आहे। ऐं हीअ 2 ब्लैंकेट्स लास्ट ईयर मां ड्राई क्लीन कराए रखिया हुया, इहे कढी रखिया आहिनि। हिकिड़ी सवड़ कढी आहे ऐं 2 जेके आहिनि क्विल्ट्स आहिनि आइडियाज़ वारियूं। उनखां सवाइ बाथरूम्स में फ्रेश जेको आहे टॉल साबुण चेक करे हर शइ रखी ऐं मां रेडी कयो आहे। असां लंच करे नमाज़ पढ़ी छॾी आहे 2 पहिरीं जी ऐं हाणे रेस्ट कंदासीं ऐं महिमाननि जो वेट कंदासीं जेके रस्ते में आहिनि ऐं पुॼण वारा आहिनि। असांजा महिमान अची विया आहिनि ख़ैर सां ऐं हिते चांहि थी ठहे। हाणे शाम जो टाइम आहे, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ंदासीं। सुराण हे पची विया आहिनि वाङण? अच्छा। सुराण जी रेसिपी जेका प्रोसेस में आहे, ठीकु आहे। सो हिन पंहिंजी डिश विश कढी रखी आहे, हर शइ हिते कमु थो हले। ऐं हे असांजे लाइ आयो आहे लाड़काणे मां गिफ्ट, ज़ैतून गुलाब कहिड़ा अच्छा। ऐं बिह आया आहिनि माशाल्लाह सां ऐं हे ढेर सारो चांवरनि जो अटो आयो आहे। सो मज़ा लॻा पिया आहिनि। हाणे असां सभु नमाज़ जी तयारी था कयूं ख़ैर सां माशाल्लाह सां। सो वञा थी नमाज़ पढ़णु। ऐं स्पेशल शइ त मां तव्हांखे ॾेखारण विसरी वियमि जेका आई आहे, हीअ हे पली बॉइल थियल ऐं मेटियल। सो हाणे मां हिनखे फ्रीज़र में विधो आहे ऐं हिनखे मां पंहिंजी मर्ज़ी सां पचाईंदमि, गोश्त सां या मच्छीअ सां। सो इहा सूरत हाल आहे। छा सां? गोश्त सां।
शाबाश न पोइ बसि मां जेको आहे गोश्त वठी ईंदमि न गोश्त सां पचाईंदासीं असांजी रौनक हिते लॻी पई आहे टे पहिरीं जी निमाज़ पढ़जी वई अम्मा खे ॾाढो सीउ पियो थिए त असां हीटर ॿारे ॾिनो आहे ऐं अम्मा एंजॉय थी करे शुगर फ्री हलवो बाक़ी नर के पंहिंजे हिसाब सां खाधो आहे ऐं मां अच्छा सुराणी इहा डिश ठाही आहे सुराणी जो नालो त ॿुधाए अलाह ब्रिंजल चटनी मसाला ऐं मां हिते पचायां थी बाल्टी चिकन राति जी मानीअ लाइ हिकिड़ी इहा ई डिश आहे ॿी ॾिसंदमि त लाइ छा पचाईंदमि सो सिलसिलो जारी आहे असांजो त मां सोचे में थोरी नंढियूं नंढियूं शयूं नंढा नंढा वीडियो क्लिप्स तव्हां सां ॾिसी करे वठां सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाक़ी हाणे पूरी महिमाननि जी वीडियो ऐं कुझु नथो करे सघिजे इहो हे बोर्ड मुंहिंजो तयारु आहे बाल्टी चिकन ऐं हाणे मां मानी पचाईंदमि तव्हां सां अॼु कचहरी कोन थी कयां टाइम बिल्कुलु न आहे मोकिलायूं था हाणे छो त असांजो डिनर जो टाइम थियण वारो आहे सो इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं ख़ुशि हुजो सलामत हुजो सुभाणे ताईं अलाह वारी